बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे एक्सरसाइज़िस 20 यूनिट 20 जी कंदासीं। 20.1 कंप्लीट द आंसर्स, माना दी आंसर्स माना ही जवाब जेके इहे पूरा कयो टू द क्वेश्चन्स, माना हिन सवालनि जा। द क्वेश्चन्स माना दीस क्वेश्चन जेके हिन सवाल कया आहिनि, हिते तीर जो निशान माना ही ॻाल्हाए थो, सवाल थो करे रखां, ऐं हीउ जेको तीर ॾिनल आहे हेॾे माना हुनजो ॿियो माण्हू आहे, हेॾां हुनखे उहो जवाबु थो ॾिए। हीअ आहिनि दी आंसर्स, माना इहे जवाब हुनजा, हिनखे जेको द क्वेश्चन्स माना जेके ही सवाल आहिनि। ठीकु आहे। नंबर 1, हैव यू सीन कैट? ॾे ख़बर तो कैट खे ॾिठो, कैट खे ॾिठो अथई किथे? हिते माना किथे हिते हिते मौजूदु आहे? हुन चयोसि येस आई सॉ हर 5 मिनट्स अॻो। हा, मां हुनखे 5 मिंट अॻु ॾिठो आहे, या 5 मिंट अॻु ॾिठो, या मां हुनखे 5 मिंट अॻु ॾिठो हुयो। सिंधी में असां 3 माना करे सघूं था। जेकॾहिं हिकु ॿ माना बि निकिरे थी करे सघो था, उहा जेकॾहिं सिंधी में असां ॻाल्हाईंदा हुजूं। पर हिते हिन जी माना जो चवण जो मक़सदु आहे त 5 मिंट अॻु जी फ्रेश टाइम थो ॿुधाए। 5 मिंट अॻु मां हुनखे ॾिठो आहे, या 5 मिंट मां अॻु हुनखे ॾिठो या ॾिठो हुयो। ही प्रेज़ेंट परफेक्ट इन करे थो चएसि त माना तो ॾिठो अथई हाणे, हिनमहिल मां ॻोल्हींदो हिनमहिल आहे किथे, उहो पुछेसि तूं कहिड़े हंधि आहे, यानी प्रेज़ेंट सां थो कढेसि। नंबर 2, हैव यू स्टार्टेड योर न्यू जॉब? ॾे ख़बर तो पंहिंजी नई नौकिरी शुरू कई आहे? पंहिंजी नई नौकिरी शुरू कयई इहो पास सिंपल टेंस सां असां वटि सिंधी में, पर इंग्लिश में साॻियो ई प्रेज़ेंट परफेक्ट थींदो। छो जो हाणे सां थो गंढेसि, माना हिनमहिल नौकिरी ते चढ़ी वियो आहीं तूं, नौकिरी हलई थी, हिनमहिल शुरू करे छॾी अथई। त हुन चयो येस आई स्टार्टेड लास्ट वीक। हा, गुज़िरियल हफ़्ते शुरू कई आहे, गुज़िरियल हफ़्ते शुरू कई, या गुज़िरियल हफ़्ते शुरू कई हुई। गुज़िरियल हफ़्तो छा आहे? इहो फिनिश टाइम आहे, माना बिफोर नाउ जी ॻाल्हि थो करे, हाणे खां हफ़्तो अॻु जी ॻाल्हि थो करे। ठीकु आहे। नंबर 3, हैव योर फ्रेंड्स अराइव्ड? जेको तुंहिंजा दोस्त पहुता, तुंहिंजा दोस्त पहुता आहिनि, पहुची विया आहिनि, पहुची चुका आहिनि। इहो आहे माना हाणे प्रेज़ेंट सां थो ॻणेसि, माना माज़ी में को अचणु आहे हिते, हाणे आया आहिनि, हिनमहिल उते मौजूदु आहिनि, हिते हिते आहिनि। हुन चयोसि येस दे अराइव्ड एट 5 o'clock। हा, 5 वॻे आया आहिनि, 5 वॻे आया, 5 वॻे आया हुआ। इहे सभु माना असां हिनखे माना 5 वॻे माना हाणे खां बिफोर नाउ, माना हाणे खां जेके बि कलाक गुज़रिया आहिनि उन जे अॻु जी ॻाल्हि थो करे। फिनिश टाइम आहे। ठीकु आहे न। फिनिश टाइम जे लाइ छा थींदो? इन जे लाइ पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदी। नंबर 4, हैज़ सारा गॉन अवे? ॾे ख़बर सारा वई ॿाहिरि, हली वई। हाणे अवे जी माना त जेको तव्हां चओ परे परे वई, अवे माना परे, ईअं न कयो भली अवे जी माना ॿाहिरि वई कारे, यानी हिते मौजूदु आहे या हाली वई कारे हेॾे होॾे, यानी प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु थियो हाणे सां गॾु। येस शी वेंट थींदो, शी वेंट अवे ऑन फ्राइडे। जुमे ते ॿाहिरि हली वई आहे, जुमे ते वई आहे। ठीकु आहे न। ॿाहिरि हली वई आहे माना जुमे ते वई आहे, या जुमे ते वई हुई, या जुमे ते वई, ख़ाली ईअं बि चई सघूं था असां। सो इहे हिते पास्ट सिंपल टेंस जा जुमिला इस्तेमालु थींदा, हिते प्रेज़ेंट परफेक्ट जा जुमिला आहिनि। हाणे ॾिसो न, इहा ॻाल्हि असां सिंधी में हिननि ॿिन्ही जुमिलनि जी साॻी साॻी माना था कढूं, पर इंग्लिश में हे पास्ट प्रेज़ेंट परफेक्ट हाणे सां थो गंढेसि, हे फिनिश टाइम थो ॿुधाए, त पास्ट सिंपल थो ॻाल्हाए हिते। इन करे तव्हां हीअ जेके जुमिला आहिनि इहे तव्हांखे एहतियात सां करणा पवंदा। न त तव्हां जेकॾहिं हिनखे प्रेज़ेंट परफेक्ट ते शामिलु कंदो त माना इंग्लिश तव्हांजी ग़लति थी वेंदी। अंग्रेज़ तव्हांखे सुञाणे वठंदो, पाकिस्तानी कोन सुञाणींदा, उहे सुञाणींदा जिन खे हे तरीक़ेकार सम्झियलु हूंदो। ठीकु आहे न। इन करे अपडेट थियो, तव्हां सिखो। नंबर 5, हैव यू वॉन योर न्यू सूट? जेको नओं जेको सूट आहे इहो पातो अथई? पातो ई माना वठी आयो को नओं सूट पातो ई? हुन चयोसि येस आई वोर इट येस्टरडे। हा, मां कल्ह पातो आहे, या कल्ह पातो। ठीकु आहे। कल्ह पातो हुयो, या कल्ह पातो आहे। फिनिश टाइम थो ॿुधाए, इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदी। येस्टरडे ॻाल्हि कयईं, ऐं ठीकु आहे न। हीअ जेके बि टाइम लिखियल आहिनि इहे फिनिश्ड टाइम आहिनि, बिफोर नाउ जी ॻाल्हि थो करे। इन करे हिन सां पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, हिन में को बि टाइम बयानु न थिए, हाणे सां गंढेसि थो। इन करे जेको आहे सो जेको माना माज़ी खां वठी हाणे ताईं गंढे थो, इन करे इहो प्रेज़ेंट परफेक्ट हिन ॻाल्हायो आहे। ठीकु आहे। 20.2 एक्सरसाइज़ आहे, आर दीज़ सेंटेंसिस ओके? छा ही जेके जुमिला ॾिनल आहिनि इन्हनि जुमिलनि खे ॾिसो, इहे चए थो सही आहिनि। करेक्ट द वर्ब्स दैट आर रॉन्ग? जेके इन्हनि मां ग़लति वर्ब्स बयानु थियल आहिनि उन्हनि खे सही कयो। ग़लति थियल आहिनि उनखे सही करे छॾियो। द वर्ब्स आर अंडरलाइंड? जेके वर्ब्स आहिनि उन्हनि खे असां हेठि लीक ॾेई छॾी आहे। अंडर माना हेठां, लाइंड माना लीक ॾिनल, यानी उन्हनि जे हेठां लीक ॾिनल आहे। नंबर 1, आई हैव लॉस्ट, इहो अंडरलाइन आहे। माई की माना मूंखां मुंहिंजी चाबी गुम थी वई आहे, यानी आई कांट फाइंड इट, मूंखां लभे नथी उहा, यानी हिनमहिल मूं वटि चाबी कोन्हे का, मूंखां नथी लभे। इहो प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु कई, इहो सही आहे, ओके। ठीकु आहे। हाणे जी ॻाल्हि थो करे। हैव यू सीन कैट येस्टरडे? हाणे जेको येस्टरडे लिखियलु आहे इहो फ्रेश टाइम आहे, माना बिफोर नाउ अॻु जी ॻाल्हि थो करे, अॼु खां कलोके ॾींहं जी ॻाल्हि थो करे। फ्रेश टाइम सां पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो आहे। डिड यू सी कैट येस्टरडे? न सही करे ॾेखारियो आहे हिते।
हे ख़बर केट खे कल्ह ॾिठुई, कल्ह मिलियसि, ॾिसण जी माना बि आहे, सी जी माना मिलण बि आहे, कल्ह मिलियो ई हुन सां केट सां, ठीकु आहे। नंबर 3, आई हैव फिनिश्ड माई वर्क एट 2 o'clock। हाणे इहो ग़लति आहे, छो जो 2 o'clock जी ॻाल्हि थो करे, माना बिफोर नाउ माना फिनिश टाइम थो ॿुधाएसि, त इन करे थींदो आई फिनिश्ड, सिर्फ़ु पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थी, हैव कटिजी वेंदी। आई फिनिश्ड माई वर्क एट 2 o'clock, मां 2 बजे कमु ख़तमु कयो आहे पंहिंजो, माना कमु तां लही आयो आहियां, ड्यूटी मां ऑफ कई आहे, पूरे 2 बजे मां कमु ख़तमु कयो या कमु ख़तमु कयो हुयो या कमु ख़तमु कयो आहे, यानी हे जेको फिनिश टाइम आहे, इन करे असां इंग्लिश में पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु कंदासीं। सिंधी में जेके बि जुमिला ॻाल्हायो तव्हां, भली प्रेज़ेंट परफेक्ट हुजे, पास्ट सिंपल हुजे, पास्ट परफेक्ट, सिंधी में तव्हां फॉर्मेशन जेका ठाही आहे न उहा ॻाल्हाए सघो था सॼी, जेके मुसलसल मां ट्रांसलेशन कंदो थो अचां। नंबर 4, आई एम रेडी नाउ, माना मां हिन महिल तयारु थी वियो आहियां, आई फिनिश्ड माई वर्क, मां पंहिंजो कमु पूरो करे छॾियो आहे, माना हिन महिल मुंहिंजो कमु पूरो आहे, यानी हाणे सां ॻंढीसि, इन करे प्रेज़ेंट परफेक्ट इहो सही आहे, इहो ओके आहे, ठीकु आहे। नंबर 5, वॉट टाइम हैव यू फिनिश्ड योर वर्क। हाणे वॉट टाइम माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि थो करे, उहो फिनिश टाइम आहे। फिनिश टाइम पुछण जे लाइ छा थींदो आहे, वॉट टाइम इस्तेमालु थींदो आहे, इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो। वॉट टाइम डिड यू फिनिश, फिनिश्ड न थींदो, वॉट टाइम डिड यू फिनिश योर वर्क, हे ख़बर कंहिं वॻे कमु ख़तमु कई, हाणे हुन चयो मां 2 बजे कमु पंहिंजो ख़तमु कयो, 2 बजे कमु तां लही आयुसि, हिन चयो पुछो कंहिं बजे लही आयो कमु तां, कंहिं बजे कमु तां लथे, कंहिं बजे कमु ख़तमु कयो अथई। हाणे अहिड़ी तरह सां सिंधीअ में असां हिन जूं मानाऊं कढंदासीं, पर छो वॉट टाइम चवण सां इहो हाणे खां अॻु जी ॻाल्हि कींगो, उन टाइम ते ॿुधा हुआ शइ फिनिश टाइम आहे, इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, हीउ ग़लति आहे प्रेज़ेंट परफेक्ट, इन करे इनखे सेट करिणो पवंदो। नंबर 6, सू इज़न्ट हियर, सू हिते आहे ई कोन, माना हाणे जी ॻाल्हि थो करे, शी इज़ गॉन आउट, उहा ॿाहिरि निकिरी वई आहे, इहो सही आहे, छो जो हाणे सां हिनखे ॾिसो, माना हिन महिल हिते मौजूदु न आहे, हूअ ॿाहिरि हली वई आहे, माना हिन महिल ॿाहिरि आहे, हिते न आहे, हाणे सां ॾिसो, इन करे प्रेज़ेंट परफेक्ट सही आहे इहो। नंबर 7, स्टीव्स ग्रैंड मदर, ग्रैंड न, डी ख़ामोश आहे हिते प्रोनाउंसिएशन में, स्टीव्स ग्रैंड मदर डाइड 2 years अगो, हिते हैज़ डाइड ग़लति आहे, छो जो 2 years अगो माना हाणे खां 2 साल अॻु जी ॻाल्हि थो करे, जॾहिं हाणे खां अॻु जी ॻाल्हि कबी त पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, इहो फिनिश टाइम आहे, ठीकु आहे न, इन करे हीउ ग़लति आहे, सिर्फ़ु डाइड इस्तेमालु थींदो पास्ट सिंपल टेंस में। स्टीव्स ग्रैंड मदर डाइड 2 years अगो, माना 2 साल अॻु वफ़ात करे वई, इन जी स्टीव जी ॾाॾी या नानी वफ़ात करे वई, या वफ़ात करे वई हुई, या वफ़ात करे वई आहे 2 साल अॻु। नंबर 8, आख़िरी जुमिलो, वेयर हैव यू बीन लास्ट नाइट। हाणे लास्ट नाइट फिनिश टाइम आहे, इन करे जुमिलो ग़लति आहे, सम्झो न, इन करे थींदो वेयर वर यू ला। हाणे जेको बीन इस्तेमालु थियल आहे, इहो पास्ट सिंपल टेंस में असां हिन जो टू बी वर्ब जी असां कंदासीं न, त थी पवंदो वाज़, यू सां छा थींदो, वर इस्तेमालु थींदो, वेयर वर यू लास्ट नाइट, राति किथे हुए, इहो अहिड़ी तरह सां हिन जो पास्ट जो जुमिलो इहो हिते ई थींदो, राति किथे आई नथो ठहे, इहो सिंधीअ में हिन जो जेको टू बी वर्ब जो इस्तेमालु आहे, हिते असांजी माना थोरो ॿी तरह थी ठहे, इन करे मां वरी बि तव्हांखे चवां थो त लफ़्ज़नि जी माना जेका आहे सा लफ़्ज़नि सां फोकस न ॻंढियो, हुनखे मक़सद सां ॻंढियो, इन करे जेकॾहिं असां हिन में ॿिया ई जेके ॿियनि में 3 मानाऊं कढूं था, हिन में उहा माना 3 वारी कोन थी थिए, त तव्हांजी माना हिते सिंधी खे सम्झण जी ज़रूरत आहे, त माना हाणे असांखे सिंधी, असांखे पंहिंजी सिंधी मुकमल सम्झ में अचे थी, उहा अंग्रेज़नि ते मिलण जी कोशिशि कोन कंदासीं, पर जॾहिं त फिनिश टाइम ईंदो उन सां पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, पास्ट सिंपल टेंस टू बी वर्ब जो वाज़ ऐं वर आहे। एक्सरसाइज़ 20.3, 20 ॾाई 3 पुट द वर्ब माना जेको ही वर्ब आहे, हीअ जेके ॾिनल आहिनि न वर्ब, इन्हनि खे छा कयो, इन प्रेज़ेंट परफेक्ट और पास्ट सिंपल, इनखे या त प्रेज़ेंट परफेक्ट में रखो या पास्ट सिंपल टेंस में। एक्सरसाइज़ कंदो त तव्हांखे ऑटोमेटिकली सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। हाणे नंबर 1, माई फ्रेंड इज़ अ राइटर, मुंहिंजो दोस्त लेखक आहे, हाणे सां थो ॻंढेसि, हिन महिल मौजूदु आहे, ही हैज़ रिटन, राइट खे चवंदासीं प्रेज़ेंट परफेक्ट में इस्तेमालु करिणो आहे, ही हैज़ रिटन मैनी बुक्स, केतिरा ई बुक लिखिया आहिनि, मथे जुमिलो इहो पढ़ियल लिखियलु आहे साॻियो ई, वी डिडंट हैव, हाणे हिते नॉट ऐं हैव लिखियलु आहे, अ हॉलीडे लास्ट ईयर, हाणे गुज़िरियल साल जी ॻाल्हि थो करे, माना हाणे खां जेको साल गुज़री आहे उन जे अॻु जी ॻाल्हि थो करे, माना फिनिश टाइम आहे, हिन सां छा इस्तेमालु थींदो, पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो, माना असां गुज़िरियल साल मोकलुनि ते न आहियूं विया या न विया हुयासीं, यानी मोकल असां गुज़िरियल साल कई न आहे, इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो लास्ट ईयर जे करे, हे हीअं न थींदो त वी हैवंट हैड अ हॉलीडे, इहो ग़लति थी पवंदो, ठीकु आहे, मां इहे ॿई जुमिला ठाहींदो हलंदुसि जीअं तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अचे। नंबर 3, हाणे चए थो आहे, ठीकु आहे, प्लेड या हैव प्लेड, आई हैव प्लेड टेनिस येस्टरडे आफ्टरनून, हाणे येस्टरडे आफ्टरनून आहे, माना फिनिश टाइम, जुमिलो जॾहिं पढ़ियोसीं ख़बर पई त फिनिश टाइम आहे, माना हाणे खां थोरो अॻु जी ॻाल्हि थो करे, इन करे इहो फिनिश टाइम कहिड़ो थो अचे, यानी कल्ह जेका ट्रेपरी जो टाइम आहे, इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदी, आई प्लेड टेनिस येस्टरडे आफ्टरनून, मां कल्ह
टेपरीअ जो टेनिस रांदि खेॾी या खेॾी हुई या खेॾी आहे, मूं कल्ह टेपरी जे वक़्तु टेनिस रांदि खेॾी आहे। ठीकु आहे, पास्ट सिंपल टेंस इन जो थींदो। नंबर 4 व्हाट टाइम माना पास्ट सिंपल टेंस थींदो, यानी हाणे खां अॻु जी ॻाल्हि थो करे उहो टाइम, यानी फिनिश टाइम थो पुछे, इन करे पास्ट सिंपल ई थींदो। व्हाट टाइम डिड यू गो टू बेड लास्ट नाइट, राति हेॾी टाइम होॾां होॾां व्हाट टाइम, राति तूं काएं वॻे जेको आहे सो सुतें, काएं वॻे सुतो आहीं तूं, गो टू बेड जी माना सुम्हणु, काएं वॻे सुतो आहीं राति, काएं बजे सुतें तूं, काएं बजे सुतो हैं। अहिड़ी तरह सां इन जो पास्ट सिंपल टेंस जो असां इहे माना कढियूंसीं। प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु न थींदो, व्हाट टाइम हैव यू गॉन टू बेड न थींदो, काएं बजे सुतो आहीं इन माना में मथां भुल में इहो ठाहे विझो। नंबर 5 हैव यू एवर मेट अ फेमस पर्सन, हाणे इहो प्रेज़ेंट परफेक्ट में थींदो, छो जो माना माज़ी खां वठी ऐं हिनमहिल ताईं सॼी हुन अंदाज़ में पुछियुसि तो एतिरे अरसे में तूं कंहिं मशहूरु शख़्सियत सां मिलियो ई, हैव यू एवर मेट अ फेमस पर्सन, ईअं न थींदो डिड यू मीट अ फेमस पर्सन, माना इहो न थींदो, छो जो हाणे सां इहो ॻंढी वेठो अथसि, पास्ट जी ॻाल्हि नथो करे, पास्ट खां वठी हाणे सां ई ॻंढियो अथई, इन करे परफेक्ट इस्तेमालु थींदो, यानी इन योर लाइफ, पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कंहिं मशहूरु शख़्सियत सां मुलाक़ात थी आहे तुंहिंजी, मिलियो ई। नंबर 6 द वेदर नॉट वेरी गुड येस्टरडे, हाणे येस्टरडे ॻाल्हि थो करे न, इन करे हिते वाज़ नॉट, हाणे वाज़ लॻंदी टू बी वर्ब आहे न, पास्ट सिंपल टेंस थींदो द वेदर वाज़ नॉट वेरी गुड येस्टरडे, कल्ह मौसम सुठी न हुई, कल्ह मौसम, हाणे टू बी वर्ब सां ॿियूं माना कोन थियूं निकिरनि, ठीकु आहे, इन करे कल्ह मौसम सुठी न हुई, कल्ह मौसम सुठी न आहे इहा नथी थिए सिंधीअ में, इंग्लिश में सिर्फ़ु पास्ट टेंस थींदो, छो जो कल्ह के फिनिश टाइम जो कल्ह बिफोर नाउ हाणे जी ॻाल्हि थो करे, हाणे खां अॻु जी ॻाल्हि थो करे। नंबर 7 कैसी ट्रेवल्स अलॉट, कैथी तमामु घणो सफ़र कंदी आहे, ठीकु आहे, शी हैज़ विज़िटेड मैनी कंट्रीज़, इहो प्रेज़ेंट परफेक्ट असां हिन में ठाहींदासीं, छो जो हिन में फिनिश टाइम कोन्हे, हाणे सां थो गंढेसि, माना माज़ी खां वठी पंहिंजी ज़िंदगीअ में हिनमहिल ताईं केतिरा ई मुल्क घुमी चुकी आहे, हूअ वॾो सफ़र कंदी आहे, माना पंहिंजी ज़िंदगी में सफ़र हुनजो हलंदो हुयो, प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, इंडेफिनिट एक्शन्स थी ॿुधाए त माना ॾाढो सफ़र कंदी आहे हूअ, ठीकु आहे, माना हुन केतिरा ई मुल्क घुमिया आहिनि, केतिरा ई मुल्क घुमी आई आहे, हुन केतिरा ई मुल्क घुमिया आहिनि, ठीकु आहे, अहिड़ी तरह सां जेका बि माना निकिरे तव्हां पंहिंजे सिंधीअ में कढी सघो था। नंबर 8 आई स्विच्ड ऑफ द लाइट बिफोर गोइंग आउट दिस मॉर्निंग, हाणे फिनिश टाइम आहे, बिफोर नाउ माना हाणे खां अॻु जी ॻाल्हि करे सुबुह जी, जेॾी महिल सुबुह जो मां ॿाहिरि वञण खां अॻु में ई पंहिंजूं बतियूं बंदि कयूं हुयुसि, बल्ब बंदि करे हुयुसि, यानी बिजली जेका आहे उहा टर्न ऑफ करे हुयुसि, ठीकु आहे, स्विच्ड ऑफ, आई स्विच्ड ईडी लॻंदसि, चे जो उचारा चे अचे त इन खां पोइ ईडी जो उचार ट सां निकिरंदो आहे, स्विच्ड ऑफ द लाइट बिफोर गोइंग आउट दिस मॉर्निंग, माना अॼु मां सुबुह जो ॿाहिरि वञण खां अॻु बतियूं बंदि कयूं हुयुसि, अॼु सुबुह मां ॿाहिरि वञण खां अॻु बतियूं बंदि करे पोइ वियो आहियां ॿाहिरि, ठीकु आहे न, ईअं वियो आहियां बि असां ॻाल्हाए सघूं था, असां ॻाल्हाईंदा आहियूं सिंधीअ में, पर हाणे खां अॻु जी ॻाल्हि थो करे सुबुह जी, इन करे इहो फिनिश टाइम थो ॿुधाए, बिफोर नाउ थो ॿुधाए, इन करे पास्ट सिंपल टेंस इंग्लिश में इस्तेमालु थींदो, प्रेज़ेंट परफेक्ट न थींदो इंग्लिश में। नंबर 9 आई लिव इन न्यूयॉर्क नाउ, मां हिनमहिल न्यूयॉर्क में रहंदो आहियां या रहां थो पियो, बट आई लिव्ड इन मैक्सिको फॉर मैनी ईयर्स, पर केतिरनि ई सालनि ताईं मां मैक्सिको में रहियुसि या मैक्सिको में रहियो आहियां, केतिरनि ई सालनि ताईं मां मैक्सिको में रहियो आहियां, पर हाणे मां उते नथो रहां, इन करे हाणे खां जेके अॻु जी ॻाल्हि थो करे फिनिश टाइम, माना केतिरा ई साल मां मैक्सिको में रहियुसि या रहियो आहियां, उहा हाणे खां अॻु जी घणे अॻु जी ॻाल्हि थो करे, इन करे उहो पास्ट सिंपल टेंस में इस्तेमालु थींदो हिते, बट आई लिव्ड इन मैक्सिको फॉर मैनी ईयर्स, पर रहां किथे थो, हाणे सां हुनजी जेको तालुक़ु आहे उहो न्यूयॉर्क सां अथसि, हुन सां मैक्सिको सां न अथसि, सम्झ में ॻाल्हि अचे थी, अमेरिका जूं रियासतूं आहिनि। नंबर 10 व्हाट्स कैनेडा लाइक, माना कैनेडा कीअं आहे, इन जो जेको वाट ऐं लाइक जो लफ़्ज़ अचे, लाइक हिते प्रिपोज़िशन आहे, यानी उन जे बारे में मूंखे ॿुधा, कंहिंजे बारे में, कैनेडा जे मुल्क आहे उन जे बारे में ॿुधा, कीअं आहे कैनेडा, माना तबियत थोरे थो पुछेसि, माना कीअं आहे, इज़ इट ब्यूटीफुल, सुहिणो मुल्क आहे, सुहिणो आहे, ख़ूबसूरत आहे, उन शायदि हुन मूंखे ख़बर ई न आहे, मूंखे कहिड़ी ख़बर, आई हैवेंट बिन देयर, मां होॾे करे वियो ई न आहियां, कॾहिं थी न आयो आहे, कॾहिं चकर ई न लॻायो आहे, कॾहिं मुंहिंजो होॾे वञण ई न थियो आहे, इहो जेको आहे सो यूनिट तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 16 या 17 हिते बिन वारो मौजूदु आहे, हिन ई किताब में तव्हां मथे यूनिट तव्हां यूट्यूब ते ॾिसी सघो था। 20.4 VAI4 पुट द वर्ब इन द प्रेज़ेंट परफेक्ट और पास्ट सिंपल टेंस, यानी तव्हांखे वरी बि वर्ब जेके आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट में रखणा आहिनि या पास्ट सिंपल टेंस में, जेके सिखी आया आहियो त तव्हांजे लाइ सवलो थी पवंदो, प्रैक्टिस कंदो न त पोइ तव्हां हिननि खे ख़ाली हाली भरियो न, हिनखे तव्हां प्रैक्टिस कयो, माना मुसलसल 2-3 हफ़्ता हिन जी प्रैक्टिस कयो, पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी। असांखे त साल लॻा हुया
सन 2000 खां वठी पोइ हिनखे पढ़ंदा पढ़ाईंदा पोइ वरी सम्झ में ॻाल्हाई त भली हीअं आहे हिन जो चकर। सम्झो न, असांखे जेको लफ़्ज़नि में फासायो वियो, किताब लिखिया विया आहिनि खोड़, पुराणे तरीक़े जा खोड़ किताब लिखियल आहिनि। अॼु ॾींहं ताईं उहे उस्ताद हिनखे खयूं पिया अचनि, सिलसिले खे ग़लति तरीक़े सां पढ़ाईंदा पिया अचनि। वरी जेको आहे सो चप वरी मूंसां पहुची हाणे असां दुश्मनी थो करे, हीअं थो करे। बाबा मां त सेखारियां थो, फ्री ऑफ कास्ट थो सेखारियां तव्हांखे, डायरेक्टली तव्हांखे सेखारियां थो। टेक्नोलॉजी जो दौरु आहे, हूअं शागिर्दनि खे सेखारींदो हुउमि। हाणे असांजा शागिर्द हिते ई मौजूदु आहिनि अराउंड द ग्लोब, ऐं प्लस में उस्ताद जेके असांजा मोहसिन आहिनि, ॿाहिरि आहिनि, जेके सिखणु चाहिनि था, अपडेट थियनि था, उहे बि सिखनि था। बसि बाक़ी जिन खे ज़िद आहे त उहे पाण वञी ॼाणनि। नंबर 1, ए बी सां थो ॻाल्हाए, हिन जा जुमिला आहिनि इहे सभु। ए फर्ज़ी नालो आहे ऐं बी बि फर्ज़ी नालो आहे, माना ए को बि मसइलनि कंहिंसां ॻाल्हाए थो, बी वरी उन सां ॿिए सां थो ॻाल्हाए, इहे नाला आहिनि। हैव यू एवर बीन टू फ्लोरिडा? छा ॾे ख़बर तुंहिंजो फ्लोरिडा कॾहिं वञणु थियो आहे? चकर लॻो आहे, थी आयो आहीं वञणु थियो आहे तुंहिंजो? हुन चयो येस वी वेंट देयर ऑन हॉलीडे 2 years अगो। 2 साल अॻु असां होॾे विया आहियूं, 2 साल अॻु विया हुआसीं। ठीकु आहे, हाणे हिते जेको 2 years अॻो जी ॻाल्हि थो करे, इन करे पास्ट सिंपल टेंस गो जो इस्तेमालु कयो वियो। हिते जेको आहे बी आहे उनखे परफेक्ट कयो वियो, हाणे सां गंढियो अथईं, इन करे इहो प्रेज़ेंट परफेक्ट सां कईंसि। माना उतां वञी करे पंहिंजी ज़िंदगी में मोटी आयो ई महिल ताईं, त हुन चयो सा मां 2 साल अॻु वियो आहियां होॾे। माना हाणे खां 2 साल अॻु जी ॻाल्हि कीअं, इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो। इन करे मां हर बार इन खे प्रेज़ेंट परफेक्ट पास्ट सिंपल, प्रेज़ेंट परफेक्ट पास्ट सिंपल इनखे ॻंढींदो थो चाहे। इन लफ़्ज़नि ते बि गौर कयो, सिखंदा हलो। ए बी खे थो चए डिड यू हैव अ गुड टाइम? छो जो 2 साल अॻु जी ॻाल्हि करे होॾे, जे ख़बर मज़ो आई, टाइम तुंहिंजो सही गुज़रियो हुते? ठीकु आहे, हुन चयो येस इट वॉज ग्रेट, ज़बरदस्त। छो जो हाणे खां अॻु जी उन जी ॻाल्हि थो करे, उन दौर जी 2 साल अॻु जी, वाह जो मज़ो, ज़बरदस्त, छा ॿुधायां असली। ठीकु आहे न, अहिड़ी तरह सां असां मक़सदारी माना कई आहे। लफ़्ज़ी माना येस माना हा, इट माना उहो, वाज़ माना हुयो, ग्रेट माना अज़ीम, हा उहो अज़ीम हुयो। सो हे मानाऊं महिरबानी करे थोरी मानाउनि में लचक पैदा कयो। जीअं असां ॻाल्हाईंदा आहियूं सिंधी में, कोई काॾे चकर ते वञी मोटी ईंदो आहे त उनखे नेचर ॾियो, थोरी नेचर ॾियो, माना कुदरती तरीक़े सां। जीअं असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, तव्हां ओड़ी सिंधी ॻाल्हाईंदो, तव्हां सॼी अंग्रेज़ी सवली थी पवंदी। डिक्शनरी ऑक्सफोर्ड जी, कैम्ब्रिज जी, माना अंग्रेज़नि जी डिक्शनरी इस्तेमालु कयो त तव्हांखे माना तव्हांजी सवली थिए। बजाए हुनजो जो सिंधी या उर्दू ट्रांसलेशन जो डिक्शनरी इस्तेमालु कयो, 2-3 माण्हू तव्हांखे ॿुधाईंदियूं आहिनि, मुख़्तसिर, महदूद। पोइ तव्हां वकेबलरी वरी तव्हां उतां ठाहींदा। वकेबलरी ठाहिण जे लाइ तव्हांखे कॉन्टेक्चुअल स्टडी करणी पवंदी। हिन में कॉन्टेक्स्ट ॾिना विया आहिनि, कॉन्टेक्स्ट आहे, 2 ॼणा ॻाल्हाइनि था पिया, उनजे विच मां उहे लफ़्ज़ था अचनि, उनजी माना थी ठहे। ईअं थोरी आहे त बसि माना गो जी माना रुॻो वियो बसि। हाणे तूं पंहिंजे पीउ ते वियो आहीं त माना तूं यू हैव गॉन ऑन योर फादर, माना तव्हांजो पीउ वेठो हुन ते चढ़ी ऐं पोइ वियो आहीं। गो जी माना त हिते कोन्हे, यू टेक आफ्टर योर फादर आहे। तूं पंहिंजे पीउ ते वियो, माना पीउ सां रिज़ेम्बलेंस तुंहिंजी कहिड़ी आहे, आदतुनि में, हेरिडिटी में आहे तुंहिंजी, मोरूसी तौर ते। माना तुंहिंजो ॻाल्हाइणु, तुंहिंजो वेहणु, तुंहिंजो उथणु, तुंहिंजो चहिरो, मुख़्तलिफ़ नमूने सां तुंहिंजो ख़ानदानी असरु हुन में मौजूदु आहे, माना तव्हांजे वालिद जो। इन करे चवंदा तूं पंहिंजे पीउ ते वियो आहीं। ईअं थोरी चए तूं यू हैव गॉन ऑन योर फादर, माना तूं पंहिंजे पीउ ते वियो आहीं। लफ़्ज़ी माना जीअं राजा अयाज़ माना कढंदो आहे, सम्झि न, आई एम ए गुड हस्बैंड ऑफ जोई सिटी, मां जोई शहर जो चङो मुड़ुसु आहियां। गुड माना चङो, हस्बैंड माना मुड़ुसु, ज़बरदस्त। मश्किरीअ में त वधीक लाइक्स बि मिलनि थियूं, कमाई बि आहे। ठीकु आहे न, हुन त तव्हांखे इहे उस्ताद चिटा करे ॾेखारिया आहिनि, हुननि खे ईअं पढ़ायो वियो त हुनखे उहा ट्रांसलेशन उहो करे थो पियो वीचारो, सम्झो न। इन करे हू कामयाबु आहे। वॾा जेको आहे सो लाइक हुनखे कनि था माण्हू। तालीम सां वरी घटि दिलचस्पी आहे, मश्किरी सां घणी दिलचस्पी आहे माण्हुनि जी। नंबर 2, ए बी खे थो चए वेयर्स एलन, माना एलन किथे आहे। ठीकु आहे, माना हाणे प्रेज़ेंट सां ॻंढींदुसि। माना हैव यू सीन हिम, तूं हुनखे ॾिठो, माना आहे किथे हिनमहिल, हिनमहिल जी ॻाल्हि थो करे। ॾिठोसीं किथे, किथे ॾिठो अथसि, हिनमहिल आहे मौजूदु। बी थो चएसि येस ही वेंट आउट अ फ्यू मिनट्स अगो, माना हाणे 2-3 मिंट अॻु जी ॻाल्हि थो कयां त माना छा अलाए काॾे निकिरी वियो आहे ॿाहिरि। ही वेंट आउट, अलाए काॾे वियो। ठीकु आहे, माना हू निकिरी वियो अ फ्यू मिनट्स अगो, 2-3 मिंट अॻु काॾे निकिरी वियो आहे, या 2-3 मिंट थिया आहिनि त काॾे निकिरी वियो या निकिरी वियो हुयो। ठीकु आहे न, वेंट आउट चइबो आहे माना गो आउट, माना ॿाहिरि निकिरी वञणु काॾे। त ए थो चएसि वरी वापसि त एंड रेचल, भला रेचल जी ॾे ख़बर। छो साॻियो जुमिलो वेयर्स एलन माना वेयर्स रेचल, एंड रेचल भला रेचल जी ॾे ख़बर। हुनजी आई डोंट नो, मूंखे ख़बर न आहे। आई हैवंट सीन हर, मां त हुनखे ॾिठो ई न आहे। हाणे सां थो ॻंढेसि, इन करे इहो प्रेज़ेंट परफेक्ट थींदो, डिडंट सी न थींदो। आई डिडंट सी हर न थींदो, छो जो हे अ फ्यू मिनट्स अॻो जी ॻाल्हि थो करे, पास्ट सिंपल टेंस जी ॻाल्हि थो करे। हे हाणे जी ॻाल्हि थो करे, मां हुनखे मां किथे ॾिठो ई कोन्हे, मूंखे कहिड़ी ख़बर। ॾिसां सां त ॿुधायां न। छो इन करे
लफ़्ज़नि खे छॾे करे मक़सद जी माना में ईंदासीं। नंबर 3 रोज़ छोकिरी जो नालो आहे। रोज़ वर्क्स इन अ फैक्ट्री, रोज़ फैक्ट्री में कमु कंदी आहे। ठीकु आहे। शी हैज़ वर्क देयर फॉर 6 months, माना हाणे हुते कमु कंदी आहे, माना मौजूदु आहे, इन करे हिते हैज़ लॻाए करे परफेक्ट कयो। शी हैज़ वर्कड, इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस आहे, प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस न आहे। माना हूअ हुते कमु कंदी आहे, साॻी माना दस वर्क्स, माना हूअ फैक्ट्री में कमु कंदी आहे, उते हाणे बि कमु कंदी आहे, पर 6 महीननि खां वठी, माना 6 महीना हाणे खां अॻ में गुज़री विया आहिनि, अञा ताईं हुते कमु कंदी आहे। माना माज़ी खां वठी जेके 6 महीना गुज़री विया आहिनि, अञा ताईं हुते फैक्ट्री में कमु कंदी आहे। इहो प्रेज़ेंट परफेक्ट ऐं सिंपल थींदो। ठीकु आहे। जेको असां वटि मां अॻोने बि हर थो चवां, इहो असां वटि टेंस सेखारियो न वेंदो आहे। बिफोर दैट, माना इन खां अॻु शी वॉज अ वेट्रेस इन अ रेस्टोरेंट, हिकिड़े होटल ते वेट्रेस हुई, माना वेटरियाणी हुई। शी वर्क देयर फॉर 2 years, पोइ हुते 2 सालनि ताईं कमु कयईं। हाणे वर्क थींदो प्रेज़ेंट, पर हैज़ वर्क न थींदो, छो जो सिर्फ़ु फॉर 2 years माना 2 सालनि ताईं फिनिश टाइम आहे, सिर्फ़ु 2 सालनि ताईं हुते कमु कयईं। बट शी डिडंट एंजॉय इट वेरी मच, हाणे उनखे हिते एतिरो मज़ो ई न आयो। मज़ो ई न आयुसि त पोइ हाणे किथे आई आहे? फैक्ट्री में आई आहे। फैक्ट्री में आई आहे त हाणे हुते कमु कंदी आहे 6 महीननि खां वठी। 6 महीना थिया अथसि। 6 महीना अॻु में किथे हुई उहा हुई वेट्रेस के होटल ते, पोइ उनखे हुते मज़ो ई न आयो एतिरो, इन करे छॾे आई हुनखे। ठीकु आहे न। इहो हिते पास्ट सिंपल टेंस आहे वाज़, ऐं हिते वर्कड एंड डिडंट एंजॉय थींदो। अहिड़ी तरह सां हिन जी पास्ट सिंपल टेंस फॉर्मेशन थींदी। नंबर 4 आख़िरी आहे, डू यू नो मार्क्स सिस्टर, देख ख़बर तूं मार्क जी भेण खे सुञाणी थो? हिते थींदो आई हैव सीन हर अ फ्यू टाइम्स, 2-3 दफ़ा हुन सां मिलियो आहियां, माना पंहिंजी ज़िंदगी में हाणे ताईं 2-3 दफ़ा हुन सां मुलाक़ात थी आहे मुंहिंजी। बट आई हैव नेवर स्पोकन टू हर, पर हुन सां ॻाल्हि ॿोल न थी आहे, कचहरी वग़ैरह हुन सां न कई आहे। हैव यू एवर स्पोकन टू हर, भला तूं हुन सां ॻाल्हि ॿोल थी आहे तुंहिंजी, तूं हुन सां ॻाल्हायो आहे, कचहरी कई अथसी? हो एॾो चएसि यस आई मेट हर एट अ पार्टी लास्ट वीक, गुज़िरियल हफ़्ते मां हुन सां पार्टी ते मिलियो हुउमि। पार्टी हुई न, उते मां मिलियो आहियां, गुज़िरियल हफ़्ते मिलियो मां। हाणे लास्ट वीक जी ॻाल्हि थो करे, माना फिनिश टाइम आहे, इन करे पास्ट सिंपल टेंस मेट इस्तेमालु थींदो मीट जो। हा, हुनखे गुज़िरियल हफ़्ते मां हुन सां मिलियुसि या मिलियो हुयुसि पार्टीअ ते। शी इज़ वेरी नाइस, ॾाढी भली आहे। महिरबानी तव्हांजी, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो यूट्यूब जूं वीडियोज़ पसंदि अचनि थियूं, तव्हां हिनखे लाइक बि कयो, सब्सक्राइब बि कयो, ऐं ॿियनि खां बि करायो। त लाइक त लाज़मी कयो, लाइक करण सां छा थींदो, इहे वीडियोज़ जेको आहे सो सभिनी ताईं पहुचंदियूं, त असांखे बि मौक़ो मिलंदो त आईंदा जेको आहे सो वॾो हिकिड़ो मवादु आहे, सॼो किताबु, उनखां पोइ इंटरमीडिएट जो किताबु आहे, रन एंड मार्टिन आहे, प्रैक्टिकल इंग्लिश ग्रामर आहे, अंग्रेज़ी जा खोड़ सारा किताब मौजूदु आहिनि, जेके पढ़िया आहिनि, पढ़ाया आहिनि, उन्हनि जो कमु अञा रहियो पियो आहे तमामु घणो। सम्झो न, जीअं ई असांखे फरागत ऐं वानकाई मिलंदी आहे, तव्हांजे लाइ वीडियोज़ रिकॉर्ड कंदा आहियूं, ऐं तव्हां फ्री ऑफ कास्ट सिखो था पिया, जेके असां हिते उन जा वॾा वॾा पैसा भरिया था वञनि, ऐं ग़लति तरीक़े सां कुझु सेखारियो, अफ़सोस सां चवणो थो पए त कुझु ग़लति तरीक़े सां सेखारियो बि वञे थो ऐं सिखियो बि वञे थो। उन्हनि ताईं इहे वीडियोज़ लाज़मी पहुचायो। मुंहिंजो मक़सदु घणे में घणो इहो आहे त जेका ओरिजिनैलिटी आहे उहा माण्हुनि ताईं पहुचायूं, ऐं जेके उस्ताद आहिनि उहे अपडेट थियनि, पुराणनि इन्हनि तरीक़नि खे जेके लफ़्ज़नि में फासायूं वेठा आहिनि, थो था थी रहियो रही रहिया रहियूं चुको चुकी चुका चुकियूं, अहिड़े ते सम्झां इहे जेको ग़लति तरीक़ो इहो हटाए छॾियो, ख़तमु करे छॾियो, इन्हनि खे दलीलनि सां सम्झाईंदो आहियां ऐं आईंदा बि सम्झाईंदो रहियुसि। इहो फोकस ऐं टारगेट मुंहिंजो इहो ई आहे, छो जो चैनल जो जेको मथे तव्हां नालो ॾिसो था इम्प्लाइड आहे। इम्प्लाइड जो मक़सदु आहे त मक़सद वारी माना, यानी इमेजिनेशन, तसवराती माना, जेके तसवर में ॻाल्हियूं अचनि थियूं उन्हनि खे सम्झो, पोइ उनखे लफ़्ज़ पाण में मिलाईंदो। इन सिंधी वारा लफ़्ज़ हीअं आहिनि, अंग्रेज़ी जा लफ़्ज़ हीअं, माना इनखे सम्झण जी ज़रूरत आहे तव्हांखे। पंहिंजा लफ़्ज़ चई करे वरी उनखे तव्हां अंग्रेज़नि ते मड़ियो, ईअं कोन थींदो। इन करे बी केयरफुल विद द मीनिंग। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।